नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि सियासी समाजी अॻुवान कश्मीरनि सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वे। कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाक फ़ौज जी हिमायत में नारा बुलंद कया विया। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻुवाननि उस्ताद निसार अहमद चांग, गुलाम हैदर अंसारी ऐं ॿियनि चयो त मोदी सरकार कश्मीरियुनि मथां ज़ुल्म बंदि करे उन्हनि खे आज़ाद जीअण जो हक़ ॾिनो वञे। असां पाकिस्तानी अवाम कश्मीरी भाइरनि सां हर मोड़ ते गॾु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।